जी नाज़रीन, शिकारपुर शहर खां अवां सां ख़बर शेयर करे आया हूँ। जुल्फ़कार मंगसी जी रिपोर्ट मूजिब शिकारपुर शहर में गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां लोड शेडिंग जो आज़ार घटिजी नाहे सघियो। सेशन जज मोहतरम मुश्ताक अहमद कलवड़ इन मामले जो नोटिस वरितो ऐं चीफ ऑफिसर वाबदा खे ख़त पिणु लिखी छॾियो हुयो ऐं जज साहब जे अहिड़े अमल ख़िलाफ़ शहरियुनि पारां काफ़ी साराह कई वई। नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं त इंतिहाई दर्जे जी गर्मी, मासूम ॿार, ज़ईफ़ ऐं बीमार माण्हू तमामु तकलीफ़ुनि में मुब्तला थी विया आहिनि। अहिड़े माहौल में लोड शेडिंग करणु इंतिहाई मज़म्मत जोॻो अमल आहे। रिपोर्ट करे रहियो हो शिकारपुर खां ज़ुल्फ़कार मंगसी। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो जुस्तजू न्यूज़ ऐं असांजे फेसबुक पेज जुस्तजू न्यूज़ खे लाइक करणु न विसारींदा।